सफ़र जे दौरान नमाज़ जो वक़्तु थी वियो। मौला अली पंहिंजे घोड़े खे हिक जाइ ते ॿधी रहिया हुआ त भरिसां वेठल हिक शख़्स ते नज़र पई। साईं जन हुन शख़्स खे चयो त छा तव्हां मुंहिंजे घोड़े जो ख़्यालु करे सघो था जेसिताईं मां नमाज़ मस्जिद में पढ़ी मोटी अचां। यकीन सां हुन शख़्स चयो ठीकु आहे साईं, तव्हां नमाज़ पढ़ी मोटी अचो, तव्हां जेसिताईं न ईंदो तेसिताईं मां हिते वेठो आहियां ऐं घोड़े जो ख़्यालु रखां थो। साईं जन नमाज़ पढ़णु विया। थोरी देरि बाद जॾहिं नमाज़ पढ़ी मोटिया, ॾिठऊं त घोड़ो त बीठो आहे पर न घोड़े ते संज आहिनि न ई उहो शख़्स आहे। यानी कि जंहिं पक सां चयो त मां तेसिताईं न वेंदुसि जेसिताईं तव्हां मोटी नथा अचो, उहो ई शख़्स घोड़े जा संज सामान सॼो चोरी करे फ़रार थी वियो। साईं जन पंधि घोड़े खे काए थोरो अॻिते वधिया त साम्हूं हिकु मोची वेठो हो ऐं हुन मोची वटि उहो सॼो सामान पियो हो जेको मौला अली जे घोड़े जो हुयो। साईं जन पंहिंजो सामान सुञातो, अॻिते वधिया। मोची खे चयऊं त छा तव्हां इहो सामान मूंखे खपाए ॾींदो जेको हीउ तव्हां वटि पियो आहे? हुन चयो ठीकु आहे साईं, मां वरितो ई इन जे करे आहे, हाणे वरितो आहे 1 दिरहम में, त सुठो मुआवज़ो मिले त मां खपायां। 2 दिरहम में मां तव्हांखे ॾेई सघां थो। 1 में वरितो आहे, 2 दिरहम में ॾेई सघां थो। साईं जन 2 दिरहम ॾिना हुनखे, सामान वरितो ऐं पंहिंजे घोड़े ते चाढ़े छॾियो। ख़ूबसूरत जुमिलो मौला अली बयानु फ़रमायो जेको गोल्डन वर्ड्स सोनहरी लफ़्ज़नि में लिखण जहिड़ो। साईं जन चयो जॾहिं मां उन शख़्स खे घोड़े जो ख़्यालु रखण जे लाइ चई वञी रहियो हुउसि त उन वक़्तु दिलि में ख़्यालु कयो त वापसि अची करे हिन खे 2 दिरहम ज़रूरु ॾींदुसि, इहो हिन जो मुआवज़ो हूंदो। पर हुन जल्दबाज़ी करे 1 दिरहम में खपाए फ़रार थी वियो। मुंहिंजा साॻा ई 2 दिरहम ख़र्च थिया जेके मां हुनखे बि ॾियां ऐं हिन मोची खे बि ॾिना। मूंखे पंहिंजो सामान मिली वियो, पर मां हुनखे हलाल करे पियो ॾियां ऐं हुन जल्दबाज़ी में हराम करे खाधो। दोस्तो, मौला अली जे हिन लफ़्ज़नि मां हिकु बहितरीनु सम्झाणी आहे, हिकु तमामु वॾो सबक़ु आहे। थोरो सब्र करणु, थोरी तकलीफ़ खे बर्दाश्त करणु, उन में जेके फ़ाइदा लिकियल हूंदा आहिनि जेके असांखे नज़र न ईंदा आहिनि, ऐं जल्दबाज़ी करे सही ग़लति सुठे बुरे जी सुञाण जी परवाह न कंदे असां जेको अमल कंदा आहियूं उहो असां लाइ ॾाढो हानिकारु हूंदो आहे। काफ़ी टाइम खां पोइ मौला अली जे हिन बहितरीनु हक़ीक़त सां मुबनी हिन किसे सां गॾु हैदर क़ादरी मां सां हाज़िर थियो। जेकॾहिं ॻाल्हि तव्हांखे सुठी लॻी, यकीनन ॻाल्हि सुठी आहे, को अहिड़ो शख़्स हुजे जंहिंखे इहा ॻाल्हि बुरी लॻे, यकीनन ॻाल्हि सुठी आहे, मूंखे सुठी लॻी हूंदी, ज़रूरु कमेंट कंदा। हैदर क़ादरी, अस्सलाम वालेकुम।